नमस्ते दोस्तों, कीअं आहियो? मैं तो बिल्कुल ठीक ठाक हूँ। जी हाँ दोस्तों, असां हाणे फाइनली पहुची चुका आहियूं नवाबाद वेझो। ऐं नवाबाद वेझो आई माता मंदिर जेको हींअर हिन वक़्तु जेका असां हुनजो तामीराती कमु हलंदड़ आहे ऐं साईं गुलाब राय ऐं संग्राम दास जे ताउन सां तमामु बहितरीनु ही जेको सो असांजे सनातन धर्म जो मंदिर ठही रहियो आहे। हीउ हैंडपंप आहे जेको असांजो कैमरामैन दोस्त आहे उहो असांखे ॾेखारे थो त हीअ इन में पाणी जेका आहे असां ॾिए थो। तमामु बहितरीनु जेका असां कैमरामैन गुलाब राय भील जेको नवाबाद शहर जो रहवासी आहे। ऐं हाणे असां अॻिते हलूं था ऐं दोस्तों नमस्ते, कीअं आहियो? मैं तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जाम नवाज़ली जे ख़ूबसूरत इलाइक़े नवाबाद शहर में। ऐं नवाबाद में जेका असां तारीख़ी हिकिड़ो मंदरु ठही रहियो आहे, आई माता मंदिर जे नाले सां मशहूरु आहे। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं नवाबाद वेझो। दोस्तों हिन मंदर खे तक़रीबन मुंहिंजो अंदाज़ो आहे कि वॾी लागत सां ही मंदरु ठही रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु नमूने ठही रहियो आहे। ऐं असांजी हिंदू धर्म ऐं सनातन धर्म सां जेके वाबस्ता दोस्त आहिनि उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं त हिन मंदर जे लाइ तमामु घणी सपोर्ट कनि। ऐं उनखां अलावा जेका असां हिन मंदर जे लाइ जेके तरक़ियाती कमु जेको हली रहियो आहे उनखे कोशिशि करे जल्दी अॻिते वधाइनि, जीअं ही मंदरु ठही रास थिए ऐं असांजी दुनिया जे ॿियनि मुल्कनि में असांखे ॾिठो वञे त असांजो हीउ आई माता जो मंदरु जेको ठहियो आहे उहो हिकिड़ो ख़ूबसूरत मंदरु आहे ऐं हिकिड़ो बहितरीनु लोकेशन ते